लारकानो मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ लारकानो में रेशम गली किलाथ मिर्चंद एसोसिएशन की वर्किंग कमेटी मेंबरनि की गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें इतफ़ाक़ राय से वर्किंग कमेटी तरफ़ां कामरान अली शेख के चेयरमैन तौर चूंडियो वियो। जंहिं बैदि गॾिजाणीअ जो इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत किलाथ मिर्चंद एसोसिएशन के सदर अब्दुल सत्तार शेख, नायब सदर राशिद सईद शेख, जनरल सेक्रेटरी अली गौर शेख, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद काशिफ शेख, फाइनेंस सेक्रेटरी हाजी जावेद रहमान शेख जिन कई ऐं वर्किंग कमेटी के मेंबरनि पिणु शिरकत कई। चूंडियल वर्किंग कमेटी के चेयरमैन कामरान अली शेख के गुलन जा हार पाराए सिंधी अजरकुन जा तोहफ़ा और मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौके ते चूंडियल चेयरमैन कामरान अली शेख ॻाल्हाईंदे चयो त मां निहायत थोराइतो आहियां किलाथ मिर्चंद एसोसिएशन के उहिदेदारनि जो, जिन मूं ते एतमाद करे मूंखे चेयरमैन चूंडियो। आउं किलाथ मिर्चंद एसोसिएशन के सभिनी दोस्तन सां गॾिजी कमु कंदासीं। अॻु बि पंहिंजे वापारी दोस्तन सां दुख सुख में गॾु हुआसीं, हाणे बि हिन प्लेटफॉर्म तां सभिनी दोस्तन सां गॾु रहंदासीं।